अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू तव्हां ख़बर ॾियूं था त मुल्क में पानी जी एतिरा दुखोट ऐं मुल्क में तेज़ीअ सां वधंदड़ महांगाई जे ख़िलाफ़ एसयूपी ऐं पीटीआई पारां गॾियल तौरु एडमोर खां प्रेस क्लब काज़िम ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें वॾे तइदाद में शहरियुनि शिरकत कई। उन मौक़े ते रैलीअ जे अॻवान अब्दुल लतीफ़ रिंद, सैयद अनवर शाह, गुल मोहम्मद जुनू, शामराद गबोल, नूरदीन कादरी, कलमर अली रिंद, शेर मोहम्मद जुनू, मोहसन राहू, अहमद रज़ा रिंद, आफ्ताब गबोल, इक़बाल चांडियो ॿियनि चयो त पाणीअ जी एतिरा दुखोट नंढनि आबादगारनि खे तबाह करे छॾियो आहे। सिंध हुकूमत पाणी चोरी करे संदन वाठनि चमचनि जा वाटर कोरस ऐं शाखूं हलाए आबादगारनि जो मुआशी क़तलाइम करे रही आहे त ॿिए तरफ़ मरकज़ी गवर्नमेंट पारां बिला जवाज़ पेट्रोलियम ऐं ॿियनि शयुनि जी ॻाटे टोड़ इज़ाफ़ो करे आम माण्हुनि जो जीवन जंजाल कयो आहे। हुननि जो वधीक चयो हो त इमरान ख़ान कोरोना जे बावजूदि मुल्क खे ॾेवाले थियण खां बचायो। हेल्थ कार्ड ते 10 लख ताईं मुफ़्त इलाज एहसास किफ़ालत प्रोग्राम जे तहत मुस्तक़ औरतुनि खे 14,000 रुपया ॾिना। बेरोज़गार लोन स्कीम सां तरक़ीअ जी शरह 6% ते आंदी। पाकिस्तान जी सरकारी इदारनि में खसारो खे घटि कयो। 7 सालनि खां पोइ पाणी जे ज़ख़ीरनि लाइ डेमनि ते कमु शुरू करायो। क़ौम खे ख़ुददार बणाइण जी कोशिशि कई। पूरी दुनिया में महांगाई जे बावजूदि मुल्की शयुनि ख़ासि करे पेट्रोल ते सब्सिडी ॾींदो रहियो। फसल जो रेट वधण ऐं शुगर मिल ख़िलाफ़ कार्रवाई करण जे करे आबादगार मुआशी तौरु ख़ुशहाल थिया। जॾहिं वियो त क़ौमी ख़ज़ाने में $22 अरब हुआ, जेके हिन भिकारी हुकूमत 2 महीननि में ख़तमु करे छॾिया। हुन जो वधीक चवणु हो त हिन वक़्तु मुल्क में श्रीलंका वारा हालात पैदा थी रहिया आहिनि। मुल्क मुआशी तौरु क्रैश ऐं डॉलर बि डबल सेंचुरी हणी वियो आहे। किथे आहिनि हलवाई मुला ऐं करप्ट चोर जेके ट्रैक्टर ट्रैलियूं करे महांगाई जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदा हुआ। हुनजो वधीक चवणु हो त हिन वक़्तु मुल्की मसाइल जो हल सिर्फ़ु नई इलेक्शन में आहे। असां भिकारी हुकूमत खां मुतालबो था कयूं त फिलफोर असेंबलियूं ख़तमु करे इलेक्शन कराए नई हुकूमत ठाहे अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ गाज़ियाबाद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोनो।